लाड़ पट जो वॾे में वॾो मेलो समन सरकार जो मेलो आहे, जेको हर साल सफ़र या महरम महीने जी 14 तारीख़ ते दरगाह समन सरकार ते वॾी धाम धूम सां लॻंदो आहे। पर हिन साल कुझु सबबनि जे करे हीअ मेलो रबीउल अव्वल जी 14 अंग्रेज़ी तारीख़ मुताबिक़ 22 नवंबर खां दरगाह सईद समन शाह सरकार ते शुरू थियो। पहिरें ॾींहुं खां ई सॼी सिंध मां हज़ारे पांधीड़ा साईं समन सरकार जी दरगाह ते पहुची अची हाज़िरी भरींदा आहिनि। मेले जो गादी नशीं शहीद अली बख्श हर साल जा साईं समन सरकार जी दरगाह ते चादर चाढ़े मेले जो बाक़ाइदा आगाज़ कंदो आहे। मेले जे शुरूआती ॾींहंनि में बाज़ारनि में तमामु घणी रश थींदी आहे। आहिनि त साईं समन शाह सरकार खे देसी ॿांगनि सां तमामु घणो प्यारु हूंदो, तंहिं करे संदसि अक़ीदतमंद अॼु बि पाण सां गॾु देसी कुकड़ खणी ईंदा आहिनि। देसी कुकड़ खे साईं समन शाह सरकार जी दरगाह तां फेरो ॾियण खां पोइ संदसि अक़ीदतमंद कंहिं कुंड पासे में वेही उन कुकड़ खे हिलाल करे देॻड़ या देग में पचाए पाण बि खाईंदा आहिनि त फ़क़ीरनि ऐं ग़रीब माण्हुनि खे बि खाराईंदा आहिनि। दरगाह ते संदसि अक़ीदतमंद फ़क़ीर दोहल वॼाए या मौलूद या वरी ॿिया सुफ़ियाणा कलाम चई पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कंदा आहिनि। मल सिंध जी सकाफ़ती रांदि आहे, तंहिं करे सॼी सिंध मां मल पहलवान पहिरें ॾींहं खां ई हिते अची गॾु थींदा आहिनि ऐं
जा मल पहलवान पंहिंजो ज़ोर आज़माईंदा आहिनि ऐं जेको बि मल मारे वेंदो आहे तंहिंखे माण्हुनि तरफ़ां इनाम ॾिनो वेंदो आहे। संबंध सरकार जे मेले में उठनि जो वापारु उरूज ते थींदो आहे, जॾहिं त हिन मेले में घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला पिणु ॾिसण वटा हूंदा आहिनि। संबंध सरकार जे मेले में खाइण पीअण जे लाइ बहितरीन होटलूं त लॻंदियूं आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जे पीअण जे लाइ पाणी जो जेको बंदोबस्तु कयो वञे थो उहो इंतिहाई ख़राब ऐं बदबूदार हूंदो आहे। पाणी जो ही मसइलो फ़क़ति हिन साल जो न आहे, पर केतिरनि ई सालनि खां मेले में ईंदड़ पांधीअड़नि खे अहिड़ो ई गंदो ऐं बदबूदार पाणी पीआरियो वेंदो आहे। इंतज़ामिया खे घुर्जे त हिन अहम मसइले ते ध्यानु ॾेई संबंध सरकार जे पांधीड़नि लाइ पीअण जो साफ़ पाणी जो को बहितरीन बंदोबस्तु करे। संबंध सरकार जे मेले जे बाज़ारनि खे तमामु ख़ूबसूरत नमूने सां सिंगारियो वेंदो आहे ऐं उन्हनि बाज़ारनि में वरी मिठाई जा लॻल दुकान अहिड़ा त ख़ूबसूरत ठाहिया वेंदा आहिनि जो हर अचण वारो माण्हू उन दुकान तरफ़ छिकिजी ईंदो आहे। मौला अली कंदो सब्जी भली, ये समन शाह साईं वली, हर के हिते अची झोली। मिठाई जे दुकाननि सां गॾोगॾु हिते किशमिश ऐं फुलनि जा दुकान बि जाम लॻंदा आहिनि। मेले में ॿारनि जे रांदीकनि जूं बाज़ारूं ऐं दुकान बि तमामु घणा लॻंदा आहिनि ऐं हर दुकान ते ॿारनि जे खेॾण जा केतिरा ई रांदीका रखियल हूंदा आहिनि। वाली न वींदो
खाली हर के हिते अची झोली झली मौला अली कंदो सब जी भली मौला अली मेले में औरतां ने हार सिंगार जा मुख्तलिफ़ दुकान ऐं बाज़ारूं पिणु लॻंदियूं आहिनि जिते 3 या 4 ॾींहंनि खां पोइ मुख्तलिफ़ औरतूं अची पाण ख़रीदारी कंदियूं आहिनि जंहिंखे ॻाढ़ो मेलो पिणु सॾियो वेंदो आहे। मेले में ठिकर जे ठाहियल थाउनि ऐं ख़ूबसूरत रांदीकनि जा दुकान पिणु लॻाया वेंदा आहिनि। आया फकीर जेकी आहिनि हली आया फकीर जेकी आहिनि हली मौला अली कंदो सब जी भली मौला अली कंदो सब जी भली जिए समन शासी गुज़िरियल 2 सालनि जीअं हिन साल बि लोकल फ़नकारनि खे खुले ॻाइण जी इजाज़त न ॾिनी वई। उन ई सबबु हिकु पासे लोकल फ़नकार मायूस थिया त ॿिए पासे संदसि ॿुधंदड़ ऐं चाहींदड़ पिणु मायूस थिया। मेला इंतिज़ामिया खे घुर्जे त हिन अहम मसइले ते पिणु ध्यानु ॾे। मेले में मौत जा खूह, लकी ईरानी सर्कस ऐं ॿिया थिएटर पिणु लॻा। पूरे
समन जा भाल थई ओ लाड़ जी धरती मथे पूरे समन जा भाल थई लाड़ जी धरती मथे भूरे समन जा भाल थई जे करे आबाद ही जे करे आबाद ही शादाब ऐं गुलज़ार थई लाडलो हिन लाड़ जो सुहिणो समन सरकार थई लाडलो ॿारनि जी तफ़रीह लाइ चिंगा झूला रेलगाॾियूं ऐं चिड़ियाघर पिणु लॻाया विया ज़िले बदीन में सिंध जे ज़िले बदीन में ॿिया कई वली वीचार थई लाडलो हिन लाड़ जो सुहिणो समन सरकार थई लाडलो हिन लाड़ जो सुहिणो समन सरकार थई सिंध जे ज़िले बदीन में सिंध जे ज़िले बदीन में ॿिया कई वली वीचार थई लाडलो हिन लाड़ जो सुहिणो समन सरकार थई लाडलो हिन लाड़ जो सुहिणो समन सरकार थई जिए समन सुणो जिए समन शाह